अस्सलाम वालेकुम सिंधी फिल्म संसार साण हाज़िर मन त महिरबानी जॾहिं बि असां हीउ प्रोग्राम ऑन एयर कंदा आहियूं ऐं जॾहिं पंहिंजे मुअज़िज़ दोस्तनि साण गॾिजी ॾिसंदा आहियूं त मुख़्तलिफ़ राय असां ताईं पहुचंदी आहे। मिसाल तौरु कॾहिं इहो चयो वेंदो आहे त असां वटि फिल्मुनि जा क्लिप्स एतिरा घटि छो आहिनि या असां गाना अव्हांजी ख़िदमत में एतिरा घणा पेश छो कोन था कयूं। त ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका असांजे महिमान साण आहिनि इहे पाण पंहिंजे वजूद में इदारनि जा आहिनि। आर्काइव्स जे हवाले सां गुफ़्तगू अव्हां ताईं पहुचाइण बि तमामु ज़रूरी आहे ऐं छाकाणि त उहा गुफ़्तगू मुस्तनद हुजे थी इन करे रिकॉर्ड जो हिसो बणिजे थी। ऐं तंहिंखां सवाइ ईअं बि आहे त असां वटि महदूद शयूं मौजूदु हुजनि थियूं। कोशिशि त ॾाढी आहे त तव्हां ताईं फिल्म जा पीसिस जेके क्लिप्स आहिनि से पहुचाया वञनि, अव्हां ताईं गाना पहुचाया वञनि, पर उनखे रीडू करण बि असांजो फर्ज़ ठहे थो छाकाणि त जेको नौजवान नस्ल आहे उहो बि पंहिंजो हिसो अदा करे ऐं उन्हनि आवाज़नि खे उन लबो लहजे खे महसूसु करे जेको असांजे माज़ीअ जो ख़ासो रहियो आहे। अॼु फिल्म महबूब मिठा जे हवाले सां असांजो ॿियो हिसो अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। ॿी निशस्त आहे जंहिंमें असांजा मुअज़िज़ महिमान असां साण आहियूं जिन खे वरी असां भलीकार चऊं था ऐं असांजे साॼे पासे खां हिते मौजूदु आहिनि साईं हयात अली शाह बुख़ारी साहिबु। साईं भलीकार अव्हांखे बिस्मिल्लाह इनायतूं। ऐं नवाब मेहदी लगारी साहिबु असां वटि मौजूदु आहिनि। नवाब साईं बिस्मिल्लाह भलीकार अखियुनि ते। ऐं असां साण हिन निशस्त में मौजूदु आहिनि अदा मुमताज़ अली शेख साहिबु। अदा भलीकार बिस्मिल्लाह भली आयो जी आयो। ऐं उनखां पोइ असां वटि नौजवान ज़ैन ज़ुहैब अहमद लाशारी। ज़ुहैब भलीकार अव्हांखे। ज़ुहैब तव्हां जॾहिं एॾनि वॾनि लीजेंडरी फिगर्स सां गॾु वेहो था या ख़ैर सां सिंधी फिल्म जे हवाले सां एॾा वॾा मोतबर नाला असां वटि मौजूदु आहिनि, तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे जॾहिं तव्हां सिंधी फिल्मुनि जे बारे में एतिरो कुझु ॿुधो था? सर ॾाढो फ़ख़्रु महसूसु थिए थो ऐं बहितरीनु थो लॻे ऐं इन्हनि खे सिंधी फिल्म खे अॻिते आणणु खपे तव्हांखे त जीअं अॻिते सिंधी फिल्म ॿीहर स्टार्ट वठे करे ट्रैक ते अची वञे। जीअं बॉलीवुड जूं फिल्मूं वग़ैरह या अदर फिल्मूं हलंदियूं इंडियन या उर्दू ज़बान में, त सिंधी फिल्मूं बि ईअं मशहूरु ऐं पॉपुलर थियनि। तव्हांखे शौक़ु आहे, मतिलबु तव्हां सम्झो था त तव्हांजी जेकी नस्ल आहे उन जो इन पासे लाड़ो आहे? जी जी आहे। साईं हिन फिल्म जे हवाले सां हाणे मां छा अर्ज़ु कयां? महबूब मिठा फिल्म सां तमामु घणियूं यादूं वाबस्तु आहिनि। जेकॾहिं तव्हां चयो त उन शूटिंग जे हवाले सां हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो बि आहे। हयात अली शाह बुख़ारी लाइ जे उनखे यादि रखे थो या न। हयात अली शाह बुख़ारी पंहिंजनि कमनि कारियुनि में लॻो पियो हो शूटिंग पहली तव्हां ख़बर आहे त फिल्म जी शूटिंग में उस जो वॾो अहम रोल हूंदो आहे त उस न हेॾां होॾां थी वञे न त वरी सॼो पैकअप। सो बुख अची लॻी हाणे कुझु मिले न, हुते फनकारनि खे त मिले पियो, असांखे हुते छा मिले। सो बुख़ारी साहिबु पंहिंजनि कमनि कारियुनि में सो चयोसि यार कुझु खाइण पीअण जे लाइ त हिकिड़ो हमराह आयो चयो साईं कुझु घुराइणो आहे छा? सो मां चयो हा बाबा कुझु आणे ॾे, कुझु चांहि कुझु बिस्कुट आणे ॾे, काफ़ी असांखे बुख लॻी आहे। माना तव्हां डायरेक्टर जा दोस्त हुयो? डायरेक्टर जा दोस्त हुआसीं। रोब त इहो हो न, पर उन हमराह असांजी इन कमज़ोरीअ खे ॾिसी वरितो हो, सम्झी वियो हो। चई साईं ॾियो पैसा त बसि हाणे वठी था अचूं। मुंहिंजो बाबा तूं आहीं केरु? चई साईं मां हयात अली शाह जो असिस्टेंट आहियां। मां चयो भई हाणे हयात अली शाह जो असिस्टेंट त वॾी ॻाल्हि आहे। सो असां उनखे सभई स्टूडेंट हुआसीं, 50 रुपया करे ॾिनासीं। 50 रुपया उन ज़माने में वॾी ॻाल्हि हुई। त असां लाइ कुझु खाइण लाइ वठी आहे, उहो वरी मोटियो कोन। पोइ हयात अली शाह खे बाद में ॿुधायो, हुन चयो यार तूं मूंखां त पुछी हाल जे केतिरा माण्हू हुते मौजूदु हुआ शूटिंग ते। पर बहरहाल इहा सॼी शूटिंग न भटनि ते असां ॾिठी। फिल्म जे हवाले सां असां वटि प्रोफाइल मौजूदु आहे अब्दुल हक अबड़ो साहिब जो। अब्दुल हक वलद मोहम्मद ख़ान अबड़ो 1937 में हैदराबाद में ॼाओ। शुरूआती तइलीम नूर मोहम्मद हाई स्कूल मां हासिलु कयईं ऐं उतां मैट्रिक करण ताईं हुन अनेक स्टेज ड्रामा करे वरिता हुया। जंहिं साल हुन मुस्लिम कॉलेज जॉइन कयो त साॻे ई साल नूर मोहम्मद हाई स्कूल जा 25 साल मुकमिल थिया हुया ऐं उते सिलर जुबली में नाटक नीम हकीम ख़तरे जां नीम मुल्ला ख़तरे ईमा में हुन मुल्ला जो किरदारु अदा कयो ऐं ॿियो इनाम हासिलु कयईं। मुस्लिम कॉलेज मां BA करण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में दाख़िलु थियो ऐं उते बि को बि ड्रामो कोन छॾियईं। इंक्वायरी ऑफिसर, गूंगी ज़ाल, पर्चे में इस्लाम, बस हल कर रहा हूं संदसि बहितरीनु ड्रामा रहिया ऐं इंक्वायरी ऑफिसर में परफॉर्मेंस ते खेसि वाइस चांसलर्स कप बि मिलियो। 1958 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जॉइन कयईं ऐं सभ खां मशहूरु प्रोग्राम जाम जम कयईं जंहिंमें शास्त्रीअ जे किरदार खे बेइंतहा महारत सां अदा कयईं। ॻाल्हि मुहाड़ में गेदूड़ो, सुखियो हारीअ में काको सावण, गामो जो घर में रमू, ॻोठाणी कचेरी में जानण ऐं 1971 वारी जंग में सच त बीठो नच में उस्ताद गफ़ूर जा किरदार हुन यादगार नमूने अदा कया। अबड़ो साहब अब्दुल करीम बलोच, मुस्तफ़ा कुरैशी, अल्लाह बचायो लगारी, रुबीना, सैयद सालिम अहमद शाह, आगा सलीम ऐं ग़ालिल लतीफ़ सां गॾिजी सिंध थिएटर क़ाइमु कयो।
जंहिं कराची, कंदकोट, शिकारपुर, जैकबाबाद ऐं हैदराबाद में दो चनेसर, दूल्हा दरिया ख़ान, चोरनि मथां मोहर ऐं कंजूस नाले ड्रामा पेश कया। पाकिस्तान टेलीविज़न ते हुन यादगार किरदार अदा कया ऐं सिकीले दो नाले मज़ाहिया नाटक लिखियो जंहिंमें मुश्ताक मुग़ल ऐं मक़सूद मुग़ल कमु कयो। 1968 में फिल्म मल्हार में फिल्मी नाले साजन सां शुरूआत कयईं, पर पोइ ॿियनि फिल्मुनि में इहो नालो अख़्तियार न कयईं। मुल्क अवां जी लुड़क असांजा संदसि तरतीब ॾिनल अफ़साननि जो मजमूओ आहे। सिंधी फिल्मूं आहिनि घूंघट लाइ कुंवार, रंगमहल, महबूब मिठा, बादल, अलबेली, बादल ऐं बरसात, सिंदूरियत सदके, रत ऐं अजरक, धरती ऐं आकाश, दोस्तनि जो प्यार। तंहिंखां सवाइ हिकिड़ी फिल्म हुननि जी अणमुकमिल रही, उहा आहे मल्हार। हिन सदबार वजूद जी गुफ़्तगू खां पोइ चाहियूं था त इन ई फिल्म जी हिकिड़ी ख़ूबसूरत कंपोज़िशन असां ऐं अवां सभु गॾिजी ॾिसूं। महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो महबूबा मुंहिंजी बंदगी जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी। मौसम में दूर रही तूं तो बहारन पे जुल्म करें तूं, पूरा जन्नत जी तोखे तो भाया, चंद तारन सां गॾिजी रही तूं। जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, दिलि मुंहिंजी थी दीवानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी। तुंहिंजे कुर्ब सां आहे हयाती, हथ हथ में हुजे तुंहिंजो साथी। कोला वादा वफ़ा जा निभायूं, दिल में हसरत रहे कान बाकी। जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, अला प्रीत मिली निशानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो महबूबा मुंहिंजी बंदगी। जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, जेका कणक रंगी मुंहिंजे दिलि खे वणी, हल चाल अजब मस्तानी हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी हो मुंहिंजी बंदगी। जी बुखारी साईं साईं हा तव्हां कंटिन्यू कंदव न? हा कंटिन्यू कनि त मुंहिंजी एज ए असिस्टेंट डायरेक्टर पहिरीं फिल्म हुई। विलन जो जेको मसालो थियो त पीरदार साहिबु चयो त तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण जी रीस आहे। उते हिकिड़ो विलन ॾाढो सुठो आहे, नालो हैबत जमील। हैबत जमील हैबत जमील इन खंदासी, पर हैबत जमील नाले मां लॻे थो त इहो फिल्मी नालो आहे। पुछा कई नालो छा आहे, सिकंदर बलोच नालो आहे। अच्छा सिकंदर बलोच। पोइ पीरदार साहिब जो हुन सां ॻाल्हायूं था आगा साहिब सां। आगा सलीम जेको हूंदो हुते रेडियो हैदराबाद ते हूंदो प्रोग्राम ऑर्गेनाइज़र, चयो सिकंदर बलोच सां ॻाल्हायो। चयो अचो बसि मुलाक़ात करायां थो कास्ट करणु। चयो हा को मसइलो कोन्हे। पीरदार साहिब हुन ऑफिस में रेडियो हैदराबाद ते पटियाले खे चयो सिकंदर बलोच छॾिया त सिकंदर बलोच आहे पाण रेडियो वारो। बलोच साहब, सिकंदर बलोच साहब। अच्छा चई ही न, चई ॿियो कहिड़ो? चयो सिकंदर बलोच। चई तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झण में कमु कयो। चई भाऊ उहो त नवाब शाह जो आहे। अच्छा पोइ हुन हथु करे पोइ हुनजो नालो मंसूर बलोच रखियो वियो। हुनजो असुलु नालो सिकंदर बलोच आहे। बलोच हो मंसूर बलोच। पोइ उन सां उन जेको उन किरदारु कयो पंहिंजे विलन जो सॼी फिल्म में कमु कयो मंसूर बलोच। मोज़िज़ नाज़रीन, असां पंहिंजे मोज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू बि कयूं पिया था ऐं तव्हां सां बि असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। लीजेंडरी फिगर्स जी ॻाल्हि कयूं पिया था त छो न मुश्ताक चंगेज़ी साहिब जो बि ज़िक्र थी वञे ऐं असां वटि वीडियो क्लिप आहे हिकु हीरो मुश्ताक चंगेज़ी। जन्नत में कब शादी करी? मुंहिंजो इंतज़ार मुंहिंजे को कम थी जा के दुलान जान सुवन जन खबर ही काने
सच मूंखे का ख़बर ना आहे। सजण मूं तोखे ख्वाब में ॾिठो हो। मूंखे? हाँ तोखे, तू ॻाए रहियो है ऐं मां नची रही हुयसि। वरी को ख्वाब ॾिठो अथई छा? मां त रोज़ तुंहिंजा ख्वाब ॾिसां, निंड में बि त जाग में। जाग में ख्वाब ॾिसण ख़राब बीमारी अथई। हल त तोखे शहर घुमाए अचां। मूंखे शहर वठी हलंदे? मूंखे शहर घुमाईंदे न? हाँ सारो शहर घुमाईंदे। पोइ? पोइ? पोइ तोखे हैदराबाद में गिदू बंदर में चरण वारी अस्पताल आहे न, उन में दाख़िल कराईंदे। सजण तूं मूंखे चई थो सम्झी? चरी न त ॿियो चाणी थो सम्झां। मां जो वेठो आहियां, पर चाचा सूमर शहर छो वियो आहे? बाबा सेठ जी नौकरी छॾे ॾिनी आहे। चई त मां शहर में मज़दूरी कंदी। चाचे सूमर खे मज़दूरी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा सॼी उमिरि पोरियो करे खाधो आहे। पोरिया त कॾहिं बि ॿिए जे पोरे ते न पलबा आहिनि। चाचे सूमर कोन्हे, मां जो वेठो आहियां। मुंहिंजे हूंदे तोखे डप करणु न घुरिजे। अलाए छो मुंहिंजी दिलि लॻी रही आहे। ॼण का मुसीबत अचण वारी आहे। मां हर मुसीबत अॻियां सीनो सहाई, पर तुंहिंजो वार बि विंगो थियण न ॾींदो। यार सजण, तूं आहीं काथे? मूं तोखे आसमान में ॻोल्हियो, जन्नत में ॻोल्हियो, दोज़ख में ॻोल्हियो, मगर तूं त मूंखे हिते मिली वई। आख़िर ॻाल्हि छा आहे? मूंखां मुंहिंजी ज़िंदगी खसिजी वई आहे। ज़िंदगी खसिजी वई आहे? तूं त जीअरो आहीं। मुंहिंजो जीअण बि मरण बराबरि आहे। तुंहिंजो जीअण बि मरण बराबरि आहे। आख़िर ॻाल्हि छा आहे? मंठार, जॾहिं खां महरू गुम थी आहे, ॼण मूंखां मुंहिंजी ज़िंदगी रुसी वई आहे। महरू गुम थी वई आहे? कल्ह त कान थोड़ी अथई, महरू त हिते आहे। महरू हिते आहे? रईस अहमद खान जे घर। जन्नत खे त ख़बर हुई, तोखे कोन ॿुधाई छा? तूं पथी मुंहिंजे घर में ऐं मुंहिंजे अङण में ख़ुशियुनि जा गुल टिड़ी पवंदा। मां पोरियो करे थकिजी जॾहिं घर में पेर पवंदुसि त तूं मुर्ख सां मुंहिंजो आधार मां पंहिंजे रहे सां तुंहिंजे पेशानी त पघार कंदीमांइ। मां तोखे ॾिसंदी आहियां त दिलि टिड़ी पवंदी आहे, पर बाबा जी यादि जो कंदो दिलि में चिपंदो आहे। तूं ख़्यालु न कर, रईस चाचा सूमर खे ॻोल्हे वठी ईंदो। असांजे मोज़िज़ महिमान सां साण हूंदा इंशाअल्लाह लज़ीम हिन फिल्म जे बारे में ॿिए हिसे साण ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं सुहिणी सिंधड़ीअ तां सदके जंहिंमें मुर्शिद लालण आयो ऐं यकीनन इहो दिलनि जो आवाज़ु आहे, ख़ूबसूरती आहे, मोहबत आहे। हिननि पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे इंशाअल्लाह लज़ीम अव्हां सां वरी मिलंदासीं, गानो ॾिसूं था, मज़ो वठूं था। फ़ी अमान अल्लाह।
कलंदर लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर मस्त कलंदर लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर मस्त कलंदर लाल कलंदर झूले